दोस्त यौमइज़िन ओ क़यामत वारे ॾींहुं बादुहुम लिबादिन अदुव्वुन हिकड़ा ॿियनि जा दुश्मन बणिजी वेंदा हूंदा दोस्त दुनिया में उन्हनि दोस्तियूं क़ाइम कयूं ताल्लुकात क़ाइम कया लेकिन क़यामत जो ॾींहुं अहिड़ो ईंदो जो क़ुरान फरमायो यौम यफिरुल मर्उ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिही व बनीहि क़यामत जो ॾींहुं अहिड़ो ईंदो जो माण्हू हिक ॿिए खां परे पिया भॼंदा माण्हू पंहिंजे पीउ माउ खां भॼंदो पीउ माउ पंहिंजे औलाद खां भॼंदो माण्हू पंहिंजे संगत खां भॼंदा संगत पंहिंजे संगत खां परे पई थींदी माण्हू पंहिंजे घर वारनि खां भॼे पवंदा घर वारियूं पंहिंजे मुड़ुसनि खां परे पयूं भॼंदियूं हर हिकु माण्हू हिक ॿिए खां फरार पियो थींदो छो त क़यामत जो ॾींहुं कुझु अहिड़ो आहे उन ॾींहुं हिकिड़ा दोस्त ॿियनि जा दुश्मन बणिजी वेंदा इल्लल मुत्तक़ीन खां सवा तक़वा वारनि खां सवा परहेज़गारनि खां सवा नेकोकारनि खां सवा नेकीअ जे बुनियाद ते जंहिंसां बि तव्हांजी संगत ऐं सोबत हूंदी उहा तव्हांजी हिते बि क़ाइम हूंदी क़ब्र क़यामत में बि क़ाइम हूंदी पर जेकॾहिं नेकीअ जे बुनियाद ते संगत नाहे दुनियादारीअ जे करे ताल्लुकात क़ाइम थिया उन्हनि जी दुनिया में बि गारंटी कान्हे आख़िरत में त अल्लाह ताला फरमायो उहे हिकिड़ा दोस्त ॿियनि जा दुश्मन बणिजी वेंदा पर जेके माण्हू नेकीअ जे बुनियाद ते चङाईअ जे बुनियाद ते भलाईअ जे बुनियाद ते तक़वा जे बुनियाद ते ईमान जे बुनियाद ते दीन जे बुनियाद ते इस्लाम जे बुनियाद ते शरीयत जे बुनियाद ते मदीने वारे जे मोहब्बत जे बुनियाद ते हिक ॿिए जा दोस्त हूंदा उहे हिते बि दोस्त हूंदा त क़यामत में भी दोस्त हूंदा असां कॾहिं कंहिंसां ताल्लुक रखियो त इहो सोचो त हिन सां ताल्लुक मुंहिंजो छाजे करे आहे हज़रत पीर साईं छत्रधणी बादशाह कुद्दस सिर्रुल अज़ीज फरमायो त जमा सगोरी तव्हांजो असांजो ताल्लुक कहिड़ो आहे असांजो तव्हां सां ताल्लुक कहिड़ो तव्हांजो असां सां कहिड़ो ताल्लुक आहे कहिड़े बुनियाद ते तव्हां असांजो हिक ॿिए सां ताल्लुक आहे पाण फरमाइनि था तव्हां असांजो ताल्लुक दीनदारीअ जे बुनियाद ते आहे दीन जे बुनियाद ते आहे इस्लाम जे बुनियाद ते आहे माना तव्हां असांजो पाण में रिश्तो ऐं जेको ताल्लुक आहे उहो दुनिया जे बुनियाद ते कोन्हे को तव्हां असांजो ताल्लुक जेको आहे उहो दीन इस्लाम जे बुनियाद ते आहे हुजूर जे शरीयत जे बुनियाद ते आहे उनखे ॿियनि लफ़्ज़नि में सोलो करे सम्झो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत जे बुनियाद ते आहे अगर खुदा काणी वास्तो ऐं ताल्लुक हूंदो त उहो पायदार बि हूंदो उन जी गारंटी भी आहे उन जा फ़ाइदा दुनिया में भी तव्हांखे मिलंदा त उन जा फ़ाइदा आख़िरत में भी मिलंदा क़ब्र जो आलम ॾाढो ॾुखियो आहे केरु उते साथ में कोन ईंदो पर याद रखो हज़रत पीर साईं रोज़े गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो पाण फरमाइनि था क़ब्र में मैयत खे जॾहिं दफ़न कयो वेंदो उन जा मिट उन जा माइट उन जा रिश्तेदार सभु उन खे क़ब्र जे हवाले करे वापसि अञा वेंदा जेकॾहिं तव्हां मां कंहिं अल्लाह जे दोस्त सां ख़ुदा कारण ताल्लुक रखियो हूंदो वास्तो रखियो हूंदो जॾहिं क़ब्र जे अंदर उहो पहुचंदो कंहिं कामिल मुर्शिद जी उन दामन ख़ुदा कारण वरती हूंदी पीसे रोज़े वारा फरमाइनि था जॾहिं क़ब्र में वेंदो मुनकर ऐं नकीर सवालो जवाब जे लाइ उन वटि ईंदा त जंहिं कामिल मुर्शिद जी ख़ुदा कारण उन दामन वरती हूंदी उन जे मदद जे लाइ उन जो मुर्शिद क़ब्र में ईंदो ज़ोर सां सुभान अल्लाह चओ वॾे आवाज़ सां खुली करे सुभान अल्लाह चओ
और समझा तो माशाअल्लाह तमाम पढ़ियल कढ़ियल आयो समझदार आयो पर उन जो मतलब ही न है तो तवा सुभान अल्लाह जो जुबान सा लफ्ज भी न कढी सगो वडे आवाज सा खुली करे सुभान अल्लाह तदे कहीं चयो आ हिकु इंदो मुर्शिद मदद दे लाए बियो इंदो मदीने वारो मदद दे लाए जंहिंजे मेराज जो ही महीनो अचो सुभान अल्लाह अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो जंहिंजो ईमान आहे वरी आवाज़ सां सभई सुभान अल्लाह अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो हिननि लताड़े फिटी कयो आ उन ज़िमो कयो आ ज़रूर ईंदो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वरे आवाज़ सां ज़िक्र अल्लाह जो वरे आवाज़ सां पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह